डॉल्फिन हिन एरिया में बराज जे एरिया में 3 खन हूंदियूं आहिनि हिन एरिया में। पाणी जॾहिं कम थी वेंदो आहे पोइ फिश भी मच्छी भी घणी हूंदी आहे ऐं पाणी जो जेको आहे सो सिलो पाणी में इहे वधीक हूंदियूं आहिनि। हिन जाइ ते पासे में ई 2 हिकिड़ा ई आहिनि निपुल जे नमूने आहिनि जा जीअं रग हूंदी आहे उन जे हिसाब सां हे जेके आहे सो बचे खे खीर पीआईंदी आहे। इसके इश्यूज़ पानी की कमी की वजह से और ह्यूमन एफर्ट की वजह से रह गया। इसको थ्रेट जो ह्यूमन बीइंग प्रीडेटर जो एक थ्रेट होता है किसी चीज़ को अगर इंसान खा रहा है तो सिंध में इसको या पाकिस्तान में इंडस डॉल्फिन को कोई खा नहीं रहा होता। 1970 जो मुंहिंजी तस्वीर आहे। ही जॾहिं किताबु ठाहियो डॉक्टर पिलेरी त हिन में ही मुंहिंजी तस्वीर आहे। ही मां हिकिड़ो बोट हलायां थो पियो वॾो। ही बि बोट आहे जेको मां हलायां थो पियो 8 साले जो मां आहियां। ऐं मुंहिंजो बाबो करमलाई जी तारीफ़ कई अथई त हिन माण्हू असांखे जेको आहे सो ही सर्वे कराई आहे हिन जी वॾी हिकिड़ी हिन तारीफ़ कई ऐं डॉल्फिन जे बारे में ही तमामु सुठी हिन खे ॼाण आहे।